अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठवर बाबा हाला रब अला निगहबान आहे ऐं हज़रत यकूब अलैहिस्सलाम चयो त ऐं मुंहिंजा पुटड़ो शहर में हिकिड़े दरवाज़े खां दाख़िल न थिजो ऐं जुदा जुदा दरवाज़नि खां दाख़िल थिजो ऐं आऊं तव्हां तां अलाह जी तक़दीर मां का बि शइ टारे नथो सघां। हुकूमत अलाह जो इहा आहे, मूं मथि भरवसो कयो ऐं हर भरवसो कंदड़ मथि ई भरवसो करणु घुरिजे ऐं हर भरवसो कंदड़ खे मथि ई भरवसो करणु घुरिजे। ऐं जॾहिं उन इहे हंधा दाख़िल थिया जटा खेनि पीउ हुकुम कयो हो इहो खेनि अलाह जे तक़दीर खां कुझु टारे न थिए सघियो, मगर हज़रत यकूब अलैहिस्सलाम जी दिलि जी हिकिड़ी हाजत हुई जेका उन पूरी कई ऐं बेशक असांजो सेखारियल ऐं इल्हाम सबबि वॾे इल्म ऐं मरफ़त ऐं यकीन वारो हो। पर घणा माण्हू नथा ॼाणनि ऐं जॾहिं उहे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम वटि दाख़िल थिया त पंहिंजे भाउ बिन यामीन खे पाण वटि जाइ ॾिनई, चयाईं त बेशक आउं तुंहिंजो भाउ आहियां, पोइ जो कुझु हे कनि था उन ते ग़म न कर। पोइ जॾहिं संदसि लाइ सामान तयारु कयाईं त पंहिंजे सॻे भाउ जे मॾीअ में हीरनि जवाहरनि मां जुड़ियल प्यालो खे छॾियाईं, प्यालो रखी छॾियाईं। पोइ ऐलान कंदड़ ऐलान कयो त काफ़िले वारो बेशक तव्हां चोर आहियो। उन्हनि संदनि तरफ़ तवजो थे चयो त कहिड़ी शइ विञाई अथव? उन्हनि चयो त असांजे बादशाह जो माप करण वारो प्यालो गुम थी वियो आहे ऐं जेको इहो प्यालो आणींदो तंहिं लाइ हिकु ऊठ जो ॿारु इनाम आहे ऐं आऊं वाइदे जो ज़िमेवार आहियां। चयाऊं त अलाह जो कसम, बेशक तव्हांखे ख़बर आहे त असीं ज़मीन में फ़साद करण लाइ न आया आहियूं ऐं न की असीं चोर आहियूं। नौकरनि चयो त जेकॾहिं तव्हां कूड़ा साबित थिया त उन शख़्स जी सज़ा कहिड़ी आहे? उन्हनि चयो त संदसि सज़ा ही आहे त जंहिंजे ॿॾीअ में प्यालो लधो वञे इहो पाण उन जो बदिलो आहे। अहिड़ीअ तरह असीं ज़ालिमनि खे सज़ा ॾींदा आहियूं। पोइ पंहिंजे भाउ जे ॿोरीअ जी तलाशी खां अॻु संदनि ॿोरनि जी तलाशी वरिताईं। पोइ पंहिंजे भाउ जे ॿोरीअ मां प्यालो कढियाईं। अहिड़ी तरह असां हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे तदबीर सेखारी। बादशाह जे दीन ऐं कानून में पंहिंजे भाउ खे वठण वारो न हो, मगर ही त अलाह घुरे। असीं जंहिंजा घुरूं था दर्जा बुलंद करियूं था ऐं हर इल्म वारे जे मथां हिकु इल्म वारो आहे ऐं इल्म जी इंतिहा ॻुझ जो इल्मु रुॻो अलाह वटि आहे। उन्हनि चयो त जेकॾहिं उन बिन यामीन चोरी कई आहे त बेशक अॻु में संदसि भाउ बि चोरी करे चुको आहे। पोइ हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम इहा ॻाल्हि पंहिंजे दिलि में लिकाई ऐं संदसि साम्हूं उनखे ज़ाहिर न कयाईं। चयाईं त तव्हां ई अलाह वटि बुछड़े में रुतबेवार आहियो ऐं जेके ठाहियो था अलाह तिन खां वधीक ॼाणे थो। चयाऊं त अज़ीज़, बेशक संदसि पीउ झूरो पोढ़ो आहे, संदसि बजाए असां मां कंहिंखे रोके रख, बेशक असीं तोखे अहसान कंदड़नि मां ॾिसूं था। ओचितो उन चयो त अलाह जी पनाह जो, जंहिं वटि पंहिंजो सामान लधोसीं उन जे बजाए ॿिए खे पाण वटि रोकियूं, बेशक उन वक़्तु असीं ज़ालिम थियासीं। पोइ जॾहिं खां नाउमीद थिया त पाण में सलाह ॾेई मशवरो करण लॻा। संदन वॾे भाउ चयो त छा नथा ॼाणो त बेशक तव्हांजे पीउ तव्हां खां अलाह जो कसम वरितो आहे ऐं हिन खां अॻु तव्हां हुन हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे बारे में जेका कोताही करे चुका आहियो उन खां वाक़ुफ़ आहियो।
पोइ आऊं हिन डटां हटण वारो न आहियां तां जो मुंहिंजो पीउ मूंखे इजाज़त ॾे या अलाह मुंहिंजे बारे में फ़ैसिलो फ़रमाए ऐं इहो ई चङो फ़ैसिलो फ़रमाइण वारो आहे। पंहिंजे ॿारनि खे चयाईं त पंहिंजे पीउ ॾांहुं मोटी वञो, पोइ चयोसि त असांजा भाउ बेशक तुंहिंजे पुट चोरी कई ऐं असां या शाहिदी ॾेई जंहिंजो असांखे इल्मु आहे ॾिनी जंहिंजो असांखे असां या शाहिदी ॾिनी जंहिंजो असांखे इल्मु आहे ऐं असीं कुझ जा रखवाला कोन आहियूं ऐं असीं जंहिं ॻोठ में हुआसीं ऐं जंहिं काफ़िले सां गॾिजी आया आहियूं उन खां पुछी ॾिस ऐं असीं बेशक सचा आहियूं। जॾहिं ॿारनि किसो अर्ज़ु कयो त हज़रत यैकूब अलैहिस्सलाम चयो त बल्कि तव्हांजे नफ़्स तव्हां लाइ इहो कमु सवलो कयो आहे, पोइ सुहिणो सबुरी मुनासिबु आहे, वेझो आहे त अलाह उन्हनि सभिनी खे मूं वटि आणे, बेशक इहो इल्म वारो हिकमत वारो आहे। ऐं उन्हनि खां मुंहुं मोड़ियाई ऐं चयाईं अफ़सोस मूं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे विछोड़े जो ग़म खाई रहियो आहे। ऐं संदसि ॿई अखियूं ग़म सबबि अछियूं थी वयूं, पोइ अंदरि ई अंदरि ॻरंदो रहियो। उन्हनि चयो त अलाह जो कसम तूं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे सदाईं यादि कंदो रहंदे तां जो ॻरी मरी वञे या हलाक उॾी पवे। हज़रत यैकूब अलैहिस्सलाम चयो बेशक आऊं पंहिंजो ॾुख ऐं पंहिंजो ग़म अलाह वटि पेश करियां थो ऐं अलाह जे तरफ़ां इहे ॻाल्हियूं ॼाणा थो जेके तव्हां नथा ॼाणो। ऐं मुंहिंजा पुटड़ो वञो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम ऐं संदसि भाउ खे तलाश करियो ऐं उन जी रहमत खां नाउमीद न थियो, बेशक अलाह जी रहमत खां रुॻो काफ़िर माण्हू ई नाउमीद थींदा आहिनि। पोइ उहे मिस्र विया। पोइ जॾहिं उहे दाख़िल थिया उन्हनि चयो त हे अज़ीज़ असीं ऐं असांजा घर वारा मुसीबत में बुख जा मारियल आहियूं ऐं असां मामूली क़ीमत दी आहे, पोइ असांखे पूरी माप ॾे ऐं असांखे ख़ैरात बि ॾे, बेशक अलाह ख़ैरात ॾींदड़नि खे बदिलो ॾींदो आहे। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम चयो त छा तव्हांखे ॼाण आहे त तव्हां हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम ऐं संदसि भाउ सां छा कयो जॾहिं तव्हां जाहिल हुआ? उन्हनि चयो त छा वाक़ई तूं ई हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम आहीं? उन्हीअ चयो त आऊं ई हज़रत यूसुफ आहियां अलैहिस्सलाम आहियां ऐं हीउ मुंहिंजो भाउ आहे। बेशक अलाह असां ते अहसान फरमायो, बेशक जेको शख़्स परहेज़गारी ऐं सबुरु कंदो आहे त पोइ बेशक अलाह नेकी कंदड़नि जो अजुर ज़ाया न कंदो आहे। उन्हनि चयो त अलाह जो कसम बेशक अलाह तोखे असां ते फज़ीलत ऐं तरजीह ॾिनी जेतोणीकि असीं ख़ताकार हुआसीं। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम चयो अॼु तव्हां ते का पकड़ पुछाणो न आहे, अलाह तव्हांखे बख़्शे ऐं इहो ई सभ खां रहम कंदड़ आहे। मुंहिंजी हीअ बिश्त वारी कमीस खणी वञो, पोइ उनखे मुंहिंजे पीउ जे मुंहं ते विझो त संदसि नज़र बहाल थी वेंदी ऐं पंहिंजनि सभिनी घर वारनि खे मूं वटि वठी अचो। ऐं जॾहिं मिस्र मां काफ़िलो रवानो थियो त संदसि पीउ चयो त बेशक आऊं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जी ख़ुशबूए लहां थो जेकॾहिं तव्हां में मूंखे सोडाई ऐं पोड़ो नथा भायो। उन्हीअ संदनि घर वारनि खेसि चयो त अलाह जो कसम तूं त ज़ाहिर ज़हूर अॻिए ख़ताकार यानी सोडायो आहीं, सोडाए में आहीं। पोइ जॾहिं ख़ुशख़बरी ॾींदड़ अची संदसि मुंहं ते उनजी कमीज़ विधी त संदसि नज़र मोटी आई। हज़रत यैकूब अलैहिस्सलाम चयो त छा तव्हांखे न चयो हुयुमि त बेशक आऊं अलाह जे तरफ़ां इहे ॻाल्हियूं ॼाणा थो जेके तव्हां नथा ॼाणो। उन्हनि चयो त हे असांजा भाउ असांजे गुनाहनि जी मग़फ़िरत घुर, बेशक असीं गुनाहगार आहियूं। हज़रत यैकूब अलैहिस्सलाम चयो सिघो ई तव्हां लाइ पंहिंजे रब खां बख़्शिश घुरंदुसि, बेशक इहो मग़फ़िरत कंदड़ रहम कंदड़ आहे।
पोइ जॾहिं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम वटि दाख़िल थिया त पंहिंजे पीउ माउ खे पाण वटि जाइ ॾिनाई त इंशाअल्लाह मिस्र में बग़ैर रोक टोक जे अमुन सां दाख़िल थियो ऐं पंहिंजे पीउ माउ खे तख़्त ते विहारियई ऐं संदसि शरीयत में ॾिनल इजाज़त मुताबिक़ संदसि तहज़ीम लाइ संदसि साम्हूं सजदे में किरी पिया ऐं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम चयो त ए मुंहिंजा बाबा हीअ आहे अॻु में ॾिनल ख़्वाब जी तहबीर जंहिंखे मुंहिंजे रब सचो कयो ऐं मूं ते अहसान फरमायाई जॾहिं मूंखे जेल मां कढियाई ऐं मुंहिंजे भाउरनि जे विच में शैतान तरफ़ां विधल दुश्मनीअ खां पोइ तव्हांखे ॻोठ मां आंदाई बेशक मुंहिंजो रब जंहिं लाइ घुरे थो तंहिं ते वॾो महिरबान आहे बेशक इहो इल्म वारो हिकमत वारो आहे रब मुंहिंजा बेशक तूं ई मूंखे मिस्र जी बादशाही अता कई ऐं मूंखे ख़्वाबनि जी तहबीर सेखारी आसमाननि ऐं ज़मीन जा पैदा करण वारा दुनिया ऐं आख़िरत में तूं ई मुंहिंजो दोस्त ऐं वारिस आहीं मूंखे मुस्लमान करे मोट ॾे ऐं मूंखे नेक माण्हुनि में शामिल फरमाए रब